वई आहे उन्हनि ते दुरूद मां साईं के मुजद्दिद साहब जो साईं के ला साहब जो तमामु शुक्रगुज़ार आहियां ख़ुरात आहियां जिन मूंखे इज़त ऐं मान बख़्शे अॼोके हिन मुशाइरे जो जेको असांजे गुरू पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिलाद जे सिलसिले में आहे उनजी सदाकत बख़्शी ऐं यकीनन अॼोकी महफ़िल जेका आहे सा सवाब जे लिहाज़ सां इंशाअल्लाह महफ़िल आहे ऐं असांजो ईमान आहे त हिन महफ़िल में फ़रिश्ता ऐं हुज़ूर पाक शामिल माशाअल्लाह माशाअल्लाह साईं मुजद्दिद साहब अर्ज़ कयो आहे तुंहिंजे रब इसरार में महबूब तुंहिंजो मोतबर तुंहिंजे रब इसरार में महबूब तुंहिंजो मोतबर पूरो आहे मयार में महबूब तुंहिंजो मोतबर कायनाती कुल वजूदन पिण त अर्ज़ो फ़ल्क में कायनाती कुल वजूदन पिण तो अर्ज़ो फ़ल्क में सूअ जे संसार में महबूब तुंहिंजो मोतबर महबूब तुंहिंजो मोतबर ऐं ख़ल्क़ खां वठी रोज़े क़यामत ॾींहं ताईं ख़ल्क़ खां वठी रोज़े क़यामत ॾींहं ताईं आर बे दरबार में महबूब मुंहिंजो मोतबर आ रसूल पाक वजे रंगो बू कोनो मका आ रसूल पाक वजे रंगो बू कोनो मका पंहिंजे आ किरदार में महबूब मुंहिंजो मोतबर महबूब मुंहिंजो अर्ज़ कयो त थाग में मोहरम मल्हायूं करबला जे कीस ते थाग में मोहरम मल्हायूं करबला जे कीस ते तू सचो इज़हार में महबूब मुंहिंजो मोतबर तू सचो इज़हार में महबूब मुंहिंजो मोतबर रोज़े क़यामत या खुदा गुर्जे शिफा मुस्तफ़ा इंशाअल्लाह रोज़े क़यामत या खुदा गुर्जे शिफा मुस्तफ़ा तो सा इकरार में महबूब मुंहिंजो मोतबर अर्ज़ कयो त मावराए फहम बस तारिक मोहम्मद ज़ाता फहम बस तारिक मोहम्मद ज़ाता ऐं आ नबी इख्तियार में महबूब मुंहिंजो मोतबर इसरार में महबूब मुंहिंजो मोतबर पूरो आहे मयार में महबूब मुंहिंजो